नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में दहशतगर्द या कंहिं अणवणंदड़ सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ सिंध पुलिस जी स्पेशल सिक्योरिटी यूनिट पारां सिंध रेंजर्स सां गॾु चीनी काउंसिल खाने में रेस्क्यू ऑपरेशन वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।